खदा कौन लगी दो दादी देर थी बाबू दादी देर थी बच्चा चुप करो बार भूख मरी आ नंढड़ा मासूम थोड़ा वडे रो कितलो खान गुजारेगा हां ठीक है ना ए खेरा ते वडा वडा ताम हुंदा हां भी सुकून दा खाइजो मतारी बेलचना थियो ठीक है सही सही सुकून दा खाइजो अचो हाने पहुंचण आ रहा हूं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम खुश है खैर यो रेस कितलो खान गुजारे वियो न रेस कितलो खान उनी चाली हो न असी आयो छड़न जे गोठ मा तो तू सजे गोठे वठी है ऐसा छड़न जो गोठा न मानी पचण वालो केर कोनी को असा के जिते खेरा ते सुनाऊ न उते भी नवा साल रेस कितलो खान गुजारे चाली हो यो सुबह वाली घर निकता हूं या खेरा ते किथे रेस कितले खान इन यो चालियो कोनी है के भोग कराए इन चाल बारियो गडे करे कंदा गडू करना भाई अरे छोरा बच्चा भूख मारे हेडी लगो आसरा दो दिन खेरा था को वडे रो गुजारे हो किया अरे मुजा दा मुके केड़ी खबर है उ कल टोजुगा ने मुके जी द वडे री खेरा था मुजे बोला मासूम मारे खारा दो जवानी लगो मुजा इनी मुजो करो लगो दो कूड़े ने वठो कुठो चंगाई बिन दौरे में कैसा न कजे मु जो छोरे के खेरा त खराए चा पर थी मुसा डाढी गरीब बसा चंगाई बिन कजे खुदा जी का मार करे डाढो कुटियो तो ने हाय अल्लाह हाने त थी डाढा बाकरा हलवा गोश्त कुकड़ पापलेट ढवड़े अरे अचो भला अरे अचो ला है हाय साई तो चाका दो दादा के मुंह बात करो का दो मुंह मच्छी जाए ना पीछे पाटे की टूटी है नहीं पाटे की टूटी मुंह मच्छी जा पावा का दा अरे बड़े रखटला तो खेरा अरे इनको क्या बताए मुना छा दुआ कबाब बकरो गोश्त कई शीन कबाब मच्छू उठो छा न हो बड़े रे किटले जे खेरा अल्लाह अरे मुझे उठो को सब बोलो ने अदा गुलू का पूछा था गुलू मजो हो गया अदा जो मजो अरे क्या बुधा मुना दो छा तवे छा खाई दे को बात तब गुप्त परी सुन के हैं दवा जी खुशबू बारी मुल्क जा बोरची हुआ बोरची खानन भी खुशबू बाबा जेडी वडी खेरा एड़ा वडा मानु एड़ा वडा ताम अजू कोना दा पर खेरा पोया माल बता अरे मुझे तो साव तो छा खाई दे अदा अरे जेको आए लाली ते दियो बकरो जी बकरो पर अखियों पूरवात पटे तो वडेरे के साब ते अखियों पूरा अरे मुझे तो साव तो वजे मुझे दिखा अरे अखियों मना अखियों मना ताम वडा परी छा खाई दे अदा परी छा खाई दे परी यो पादे जो गोश्त पादे जो पुयो सो या क्यों सो ओ बिचू बूटी यारो पी दा बिचू गोलिया हां लबियो आ करदा वडेरे के साब थे ओ बुध पन्ने ने परी पादे के छड परी मुके बाकरो परी बाकरो हां बाकरो अदा आ करे बात मार आ करदा मुझे प्यारो बा आखियों खोल ना अन्या ने आखियों पूरा खाइंदे ने वडेरो सुदो जन्नत जेडी वडी खेरात रो वडो वात एतरो वडो सवाल मारे खुदा जी का पेवा मारे राजी मारे में छा दो दा अजा
सट कोने कढाया ते पंहिंजे पीउ जो नालो छा आहे ॿुधाइजा कई सो पंहिंजे भाउ दादुले सां बि ॾाढी हाणे बाबा खे ॿुधाईंदो बाबा सट कोने छोरा छा बागे अस्सलाम वालेकुम केर हो छा अल्लाह जी ज़मीन आ बैठो बेचारी बाबे मुझे बापे जी मुकारा या तुझी जी अल्लाह जी ज़मीन तुझे पीजिया तुझे पीजी के दी अज धंधे जी करे सा कचरी ना कयो जो धंधो के आड़े मुझे रंधो बनिए ते कब्जो कर आयो छा जे कब्जो कंदा तो कड़ी तो वरतिया अल्लाह जी ते सजी मिल के दा पोही बधी वई जा धंधे जी करे असा के सोचण दे असा तरक्की जे राह ते कीअं निकरणो आहे सोचूं पिया तरक्की ते मूंखे बि निकरणो आहे मूंखे ॿुधा कीअं निकरां करदी थी यार ॾाढो मूंखे ॿुधा छा थो मूंखे री तुमरे करदी करे छॾियो आऊं किॾां वञा असां जेके आहियूं न पहिरीं तो को कमु करूं असीं था कयूं कहिड़ो कुझु कहिड़ो असीं सभु ॿाहिरि छॾूं असांजो पोड़ो बि छॾो ॿाहिरि त वॾे वॾो फ़ाइदो असां पंहिंजे मुल्क खे पिया क़ौमी खज़ानी में रोज़ी लखी रुपया बचायूं पिया छड़ाऊं न ख़र्च कोन्हे को पाड़े वारा लोला जंदा मानी खाऊं त मईशत तूं असां जोड़ थी माई छॾिया ॿार छॾिया असां गॾु थिया पोइ तरक़ी थींदी छॾे ॿार बि छॾे पोइ असां सां गॾु थी ऐं पोइ ॾिसंदासीं कीअं था असीं पंहिंजे क़ौम खे मुल्क खे तरक़ी ॾियारूं शरा जे करे जेको आया हूं पंहिंजा ॿार बचा छॾिया मुंहिंजो मुल्क तरक़ी कंदो ने